ख़ासतौर ते सिंध में गर्मी जेका आहे गर्मी बहुत तेज़ी सां वधी रही आहे क्लाइमेट चेंज जेको आहे उन जो असरु सिंध ते तेज़ी सां पइजी रहियो आहे इन जा कहिड़ा सबब थी सघंदा? उन जो सबबु आहे हुकूमत जी अदम दिलचस्पी। न सिर्फ़ु अदम दिलचस्पी पर हुन जे सहकारी जेके माण्हू आहिनि उन्हनि जी लोभ ऐं लालच जंहिं असांजे नदीअ जे रिवरियन फॉरेस्ट सॼो असांजा झंग जेके सिंधू नदीअ सां ख़तमु करे छॾिया आहिनि। अध खां मथे ट्रेस आहे असांजी सामूंडी पट्टीअ जी वणकारी ख़तमु कई वई आहे ऐं सब सॉइल वाटर जेको पाणी जेको ज़मीन जे हेठां अचे थो जेको दरिया ते सिंधू नदीअ ते रिचार्ज कंदो आहे उहो असांजो हेठि थींदो पियो वञे। जो हेठि इन करे पियो थिए त पाणी जा वहिकरा घटिजनि पिया। इन ते इहा सिंध हुकूमत खे छा चयूं हींअर ग्रांट ॾिनी अथसि ऐं सरप्लस ॾेखारे चयो असां पैसा बची पिया आहिनि वफ़ाक़े ॾिना अथसि ऐं उन में बिलावल ज़रदारी चयो त इन मां वञी इन जा आहे वञी इहो उन ते चनाब ते डैम ठाहियो ऐं उते कैनाल ठाहियो ऐं उन्हनि कैनालनि ते जेको आहे सो वञी नई ज़मीनूं आबाद करियो ऐं सम्झो रहियो सहियो बि असांजी तबाही थी इहो फंड्स रुगो कराचीअ जे सफ़ाई निकाले जे सिस्टम ते ख़र्चु कनि त असांजो समुंड बि दुनिया जे समुंडनि जहिड़ो थिए हीअं गटर समुंड न थिए। पर छो त तरजीहात कोन्हनि त माहौलियात तरजीहात न आहे उन जे करे हितां जो नाणो बि सिंध वटि नाणो बि जाम आहे पर उहो करप्शन जे भर ऐं ॿियनि डेवलपमेंट जे नाले में करप्शन जे भर चढ़े थो वञे ऐं हिन ते माहौलियात ते ख़र्चु नथो थिए। उन करे असां ही मुख़्तलिफ़ जेके असांजा एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि खे घुरायो आहे उन्हनि सां गॾिजी हिते सोचींदासीं त सिंध जी मौजूदा वक़्त में माहौलियात किथे आहे या मुल्क जी माहौलियात किथे आहे उन में कहिड़ा उपाउ वठिजनि जो सॼी दुनिया वांगुरु माहौलियात खे ठाहिण लाइ दुनिया जो 2 डिग्री टेम्परेचर सेंटीग्रेड घटाए सघूं ख़ुशूसन सिंध में जेका गर्मी माहौलियात ख़राबु पई थिए ऐं पखी पखण नापैद थींदो पियो वञे उन सॼे खे वापसि करे सघूं उन लाइ हीउ मुज़ाकिरो आहे। उमेद त ही सिंध हुकूमत जा वफ़ाक़ी हुकूमत जा कन खोड़ींदो ऐं हितां जी जेका लिखतूं आहिनि कोशिशि कंदासीं बैन अवी माहौलियाती इदारनि खे मोकिलियूं त जीअं उहे खोड़ सीड़प कनि था यूनाइटेड नेशंस हिते माहौलियात ते कमु करे पई इन सिंधू नदी जेका खे बचाइण लाइ उन जी फंडिंग त आहे पर सिंध जी ऐं पाकिस्तान जी फंडिंग न आहे उन करे पिया कोशिशि कयूं। अच्छा सर वणनि जी वाढी सबबु गर्मी पद में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं प्लस में पाणी जी जेका खोट आहे इन खे कंट्रोल करण जे लाइ इन खे ख़तमु करण जे लाइ कीअं मुंहुं ॾेई सघंदासीं माना हुकूमत कहिड़ा प्रोग्राम आहिनि? गवर्नेंस ठीक कबी कब्ज़ा ख़ैरी ख़तमु कबी सिंध में 7 लख एकड़ जेको सो ॿेलो हो किॾां वियो हली इहे ई वढे खाई विया पीपला ऐं लीगला ॿिया खाई विया जेके हुकुमरान हुआ उहे खाई विया उन करे सिंध जा ॿेला खाधा बि पीपलनि अहिड़े क़िस्म सां जेके सामूंडी पट्टीअ ते जेतिरी वाढी थी आहे या ख़तमु थिया आहिनि ॿेला ओतिरा न रखिया विया आहिनि त उन ते घटि हुजण जे करे सामूंडी पट्टीअ ते जेका हितां जी माहौलियात खे ठीकु करे हितां जी कार्बन खे घटाए इहे सभु शयूं ख़तमु थींदियूं पयूं उन करे सवाइ हुकुमराननि जे हुकुमरानी ॾेखारे ऐं इन्फोर्स कबी आहे पंहिंजी हुकुमरानी त ॿेलनि में वाढी न थिए त जीअं सिस्टम आहे उन तहत हिकिड़ा ॿेला घटाइजनि त ॿिया रखिजनि इन नमूने सां जीअं सॼी दुनिया हलाए पई उन नमूने सां असांखे मौज़ूब थी हलणो पवंदो पर छो त हींअर हिननि खे बेईमानीअ मां वक़्तु कोन थो मिले ऐं उन करे ऐं सम्झो माहौलियात खे सेकेंडरी करे छॾियो अथनि या ध्यानु ई कोन्हे उन करे रुगो बजट रखी पई आहे डिपार्टमेंट रखियो पिया पर उनजो को ॻणण जहिड़ो को कमु कोन्हे।